وبارك على نبينا محمد وعلى آله وأصحابه أجمعين. اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين. मुझे प्यारा दोस्तों भाइयों, मां तव्हां सां हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि करणु चाहियां थो. तव्हांजी तवजो चाहियां. सुभान अल्लाह. त वेझा अचो, परे वेठा आहियो, वेझा अचो सॼो. तवजो सां गौर सां ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि. हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो त बनी इसराईल इन उम्मतुनि में उहे 72 फ़िरक़नि में विरहाइजी विया. उम्मतूं उन्हनि छिड़ छिड़ थी वियूं, टोला फ़िरक़ा, 72 फ़िरक़ा थिया. साईं फरमायो त मुंहिंजी उम्मत हिकिड़ो फ़िरक़ो अञा वधीक 73 फ़िरक़ा थींदा. जीअं जीअं दौर पोयों थींदो तीअं तीअं फितना वधंदा वेंदा. हबीबन करीमन फरमाए त फितना ईअं पखिड़िजी वेंदा जीअं कारी राति छांइजी वेंदी आहे. राति अंधेरी जी छांइजी वेंदी आहे त काशे नज़र न ईंदी आहे, हर पासे अंधकार थी वेंदो आहे. साईं फरमाइनि था त अहिड़ो दौर ईंदो, फितना ईअं पखिड़िजी वेंदा जो जी कारी राति छांइजी वञे. पाण फरमायूं त सुबुह जो माण्हू मुस्लमान हूंदा त शाम जो काफ़िर थी वेंदा. शाम जो मुस्लमान हूंदा, सुबुह जो उथंदा त काफ़िर थी वेंदा. पंहिंजे दीन खे दुनिया जे एवज़ विकिणंदा, पैसे जे ख़ातिर पंहिंजो दीन ईमान विकिणी छॾींदा. सो मुंहिंजा भाइरो, उहो नाज़ुक दौर ही अची वियो आहे. हिन दौर में अहिड़ा त फितना उथिया आहिनि. मुंहिंजी 59 साल उमिरि हले थी पई. मूं पंहिंजी ज़िंदगी में अहिड़ा फितना न ॿुधा जेके हिन महिल ॿुधण में था अचनि. ख़ुशूसन ही जेका सोशल मीडिया थी आहे न, इंटरनेट थी आहे. अॻ में इहे हो को माण्हू दुनिया जे कहिड़े कुंड में वेठो आहे, छा थो करे, कीअं थो उथे, कीअं थो वेहे, हुनजी बला हुनजे सिर सां. पर हाणे ही जेका सोशल मीडिया आहे न, किथे को फादी हवा थी निकिरे, उन मैसेज फलाणे किट ॾिनो आहे, फलाणी हवा निकिती आहे, सॼी दुनिया में ॻाल्हि पखिड़िजी थी वञे. हिन वक़्तु अहिड़ा फितना, एॾियूं बुरियूं ॻाल्हियूं, एॾा बुरा अक़ीदा, बुरा नज़रिया, बुरा फ़िरक़ा पैदा थी चुका आहिनि, तव्हां अंदाज़ो नथा लॻाए सघो त कहिड़े फितननि कर खयो आहे. मिसाल, अॼु मूं हिकिड़ो ॿुधो, वॾो प्रोफेसर था चवनि, वॾो माहिर आहे, वॾो दानिश्वर आहे, उहो चए थो अलाह आहे ई कोन, अलाह आहे ई कोन. उन सां गॾु हिकिड़ो वॾो मुफ़्ती वेठो आहे, उन सां वेठो थो मुबाहिसो करे टीवी जे चैनल ते. उहो मुफ़्ती चवे थो त पंहिंजो अलाह आहे, हू चए थो अलाह आहे, त ही दलील भला अलाह साईं तव्हांजो त आदम खे रब ख़लकियो, इहो अफ़सानो आहे, तव्हां पूरी ॻाल्हि घड़ी आहे, भला जे ख़लकियो हुई त किथे ख़लकियो हुई? अलाह कुन चई काइनात खे पैदा कयो अथई. उहा अलाह जी ॿोली कहिड़ी हुई, कहिड़ी ॿोली में अलाह साईं पंहिंजो ॻाल्हायो पिए. अहिड़ियूं वाहियात ॻाल्हियूं जंहिंजो सुर न तार, न पेर, न खुर, ख़ुदा जे वजूद जा इनकार, ख़ुदा जी ज़ात खे घटि वधि ॻाल्हायो. हिकिड़ो वरी ॿियो ख़बीस, उहो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ज़ात बाबरकात शान में गंद वेठो बके.
नाशाइस्ता लफ़्ज़ साइंस जे शान में हिकिड़ो ख़बीस वरी पियो चवे त बीबी आयशा सिद्दीक़ा साइण रज़ियल्लाहु ताला अन्हा हुज़ूर जन खे ज़हर ॾिनो हुज़ूर जी शहादती ज़हर तव्हां इहा ॻाल्हि कॾहिं ॿुधी आहे त ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे पंहिंजो ज़हर ॾिनो हुज़ूर जन फरमायो त आयशा मूंखे ईअं वणे थी जीअं तामनि में कुटीअ जो ताम प्यारो हूंदो अञा बीबी आयशा सां साईं जन जो निकाह न थियो हुयो त हबीबुल करीमन फरमाए त जिब्रील मूंखे साए रंग जी अगड़ी में हिकिड़ी तस्वीर आणे ॾिनी उहा अगड़ी खोलियमि त हुन में आयशा सिद्दीक़ा जी तस्वीर रब फरमाए त या रसूल अल्लाह जीअं तुंहिंजी दुनिया में बि कुंवारा जन्नत में बि तुंहिंजी हीअ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अहिड़ो ख़बीस वेठो आहे जेको चए थो त बीबी आयशा हुज़ूर जी वॾी दुश्मन हुई हुज़ूर जन खे ज़हर ॾिनो बीबी आयशा हाणे ज़िंदगी गुज़री आहे अछूं ॾाढियूं थियूं आहिनि त 4 यार ॿुधूं था हुज़ूर जा 4 यार शान वारा अबू बकर सिद्दीक़ हज़रत उमर मदीने में वञो गुंबद खदरा जे हेठों हिकिड़ी साईं जन जी मज़ार आहे ॿियो हज़रत अबू बकर ॿियो हज़रत उमर आहे तव्हां ईअं ई ॿुधो आहे हिकिड़ो कमीनो निकितो आहे जेको उहो चए थो त अबू बकर मुस्लमान न आहे हज़रत उमर मुस्लमान न आहे उन इस्लाम साबित कयो क़ुरान थो पढ़े हदीसूं थो पढ़े दलील थो ॾिए ऐं हिकिड़ा सादा सुदा माण्हू उन्हनि खे पाण सां वेहारे मुनाज़िरो थो कयो मुनाज़िरो कबो आहे को आलिम हुजे को ॼाण हुजे उन सां हिकिड़े आम माण्हू सां वेहारे उन सां मुनाज़िरो थो कयां अबू बकर मुस्लमान आहे हज़रत उमर मुस्लमान आहे ऐं पोइ वरी उहे चवंदा असां बसि हाणे तव्हांजे शीहनि वारे दीन ते था अचूं वरी उहो कलमो थो उन्हनि खे पढ़ाए बाबा हे जेको आहे सुन्नी मज़ा हाणे हे मुस्लमान थियो सैयदना अबू बकर सिद्दीक़ खे ईअं नाशाइस्ता लफ़्ज़ थो ॻाल्हाए जीअं आम माण्हू जे लाइ बि इहे लफ़्ज़ न ॻाल्हाइबा आहिनि जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे यार गार जे लाइ अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाइबा हिकिड़ो वरी ॿियो फितनो आहे उहो चए थो त जेके हदीसूं आहिनि हदीस जो त को वजूद ई कोन्हे हदीस का सही कोन्हे सभु कूड़ आहे सभु ढोसलो आहे सभु जेके हदीसूं आहिनि उन ते कंहिं ते बि एतबार कोन्हे को बसि क़ुर पोइ हदीसुनि में जेकी बि वाक़ियात आया आहिनि उन सभिनी जो इनकार थो करे हिकिड़ो वरी ॿियो हिकिड़ो ख़बीस पैदा थियो आहे उहो वरी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे असहाबनि खे घटि वधि वेठो थो ॻाल्हाए चए थो इहे काफ़िर हुया मुर्तद हुया बेईमान हुया मुनाफ़िक़ हुया असां बि दोज़खी हुया ईअं असहाबनि खे थो ॻाल्हाए जीअं हिकिड़े को ज़ाहिर घटि माण्हू कंहिंखे ईअं न ॻाल्हाए जीअं हुज़ूर जे सहाबनि खे घटि वधि ॻाल्हाए सो बि सरेआम हिकिड़ो माण्हू पीराने पीर दस्तगीर महबूब सुबानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी जे लाइ चए थो इहो त मुस्लमान ई कोन हुयो माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह उन जे लाइ एॾा लफ़्ज़ थो ॻाल्हाए मां पंहिंजे ज़ुबान ते आणे नथो सघां जेके पीरनि जे पीर दस्तगीर जे लाइ कमेणो अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाए सॼी ज़िंदगी थी आहे तरावीह 20 रकातूं पढ़ंदा था ऐं जबर घणी उमिरि अथई 75 साल कॾहिं तो ॿुधो त तरावीह का निमाज़ी कोन्हे का सॼी ज़िंदगी मस्जिदुनि में दुनिया जा मुस्लमान 20 रकातूं तरावीहूं हा किथे किथे 8 पढ़ंदा आहिनि पर इक़रार हर को कंदो आहे त तरावीह निमाज़ आहे हिकिड़ो मुल्लो चवे थो त तरावीह नाले जी का निमाज़ आहे ई न छाजी था तरावीह पढ़ो छो था तरावीह पढ़े हे सॼी ज़िंदगी वॾा दुनिया उम्मत तरावीह पढ़ंदी रही आहे त इहो इहा निमाज़ आहे ई कोन 5 नमाज़ूं सॼी उम्मत मुतफ़िक़ आहे नमाज़ूं घणियूं आहिनि 5 फज्र बेपारी चेपारी सिजरतो सोमण 5 नमाज़ हिकिड़ो ख़बीस चवे थो त नमाज़ूं बसि बेपारी ऐं टेपारी गॾायो सिजरतो ऐं सोमाणी गॾायो ऐं फज्र पढ़ो बसि नमाज़ूं ई 3 वक़्त ई 3 नमाज़ुनि जो इनकार
इन तरह से एड़ा फितना एड़ियूं गालियूं वठी पैदा थियूं आहिनि जो हल्की फुल्की सिधा ज़हन वारो माण्हू बिल्कुलु मुझी वेंदो गुमराह थी वेंदो त हाणे मां काॾे वञा इस्लाम तो ई हुनजो ईमान खजी वेंदो भाई इस्लाम हे आहे नबी साईं हीअं थियो उनजा असाबी उन्हनि हीअं कयो त असांखे इहो इस्लाम ई न कयो हुन अंदाज़ में इहा साज़िश दुनिया में हले थी पई ऐं हिन वक़्त में अहले तशय्युअ खे प्रोमोट करण जे लाइ बैन अक़वामी तरह सां साज़िश सिटी वई आहे पहिरीं वहाबियुनि खे 100 साल पहिरीं वहाबियुनि खे तरजीह मिली हुई उन्हनि खे पैसा ॾोकड़ फंड अरबे डॉलर उन्हनि खे मिलिया पिए त जीअं वहाबी मां उलमा खे अर्ज़ु कंदुसि त उलमाए किराम इन मौज़ूअ ते माण्हुनि जी ज़हन साज़ी कनि जेके नवां फितना उथनि था पिया माण्हुनि खे उन्हनि खां आगाह कनि माण्हुनि जी जेका ब्रेन वॉश कई थी वञे पई माण्हुनि खे गुमराहियुनि ॾे धिकींदा था वञनि उलमा जो हक़ आहे पर अफ़सोस इहो आहे त हिन वक़्तु उलमा जेकी हक़ वारा आलिम आहिनि उहे हक़ जो कलमो चवण जे बजाय पाण में विढ़ण में पूरा आहिनि जेके ॿियनि जो इस्लाह जिन खे करिणो उहे पाण ख़ुदि बिगाड़ जो शिकार थी विया हिन दौर में मां पीराने तरीक़त जेके गादियुनि वारा आहिनि बुज़ुर्ग आहिनि उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि त ख़ुदारा पंहिंजे मुरीदनि जी संभाल लहो जे पंहिंजे मुरीदनि जी तरबियत न कयव उन्हनि जो इस्लाह न कयो त 10 सालनि खां पोइ हिकिड़ो बि तव्हांजे दरगाह ते मुरीद कोन बचंदो जेको फितनो हींअर उथियो आहे जंहिं अंदाज़ में मुनज़्ज़म कोशिश थी रही आहे त पीराने तरीक़त खे बि पंहिंजे मुरीदनि जी अक़ीदनि जो इस्लाह करणु ज़रूरी आहे आलिमनि जेके रब्बानी हक़ानी आलिम आहिनि उन्हनि जे मथां फ़र्ज़ आहे त उहे पंहिंजे मुतालिक़ीन पंहिंजे सोबत में वेहण वारनि मुहिबीन जी जो इस्लाह कनि ऐं जेका हक़ ऐं हक़ीक़त आहे इस्लाम जो जेको रोशन चेहरो आहे उहो माण्हू जे साम्हूं पेश कनि ही जेकी पंहिंजो गंद उछलाइनि था न पिया इस्लाम जे मथां तव्हां ॾिसो न आईनो साफ़ सुथरो उदाहरण न ॾिसबो आहे पर उनजे मथां धूड़ विझो मिटी विझो त उहो गदिलो मेरो थी वेंदो धूड़ जा तह ॼमी वेंदा उन में कुझु बि नज़र न ईंदो सम्झो था पोइ जेको आईने जो मालिक हूंदो आहे उहो कपिड़े सां उनखे हीअं साफ़ कंदो कपिड़े सां साफ़ कंदो त वरी उन में चेहरो नज़र ईंदो त हिन वक़्तु सॼी दुनिया जा बद मज़हब माण्हू इस्लाम जे मथां गंदगी उछलाइनि था पिया को अल्लाह जे शान जो मुनकिर को रसूलुल्लाह जे शान जो मुनकिर को असहाबनि जे शान जो मुनकिर को असहाबनि जे अहल बैत अतहार जे शान जो मुनकिर को औलिया किराम जे शान जो मुनकिर को इस्लामी क़वानीन इस्लामी अहकाम उन्हनि जो मुनकिर हिकिड़ा चवंदा त क़ुर जेको आहे अल्लाह जो क़ुर आहे ई न हे जेको क़ुर आहे इहो क़ुर अल्लाह जो क़ुर न आहे के वरी चवंदा इहो क़ुर आहे त सही पर इहो पूरो न आहे इन में उस्मान जी बकरी खाई वई उहो खुटल आहे इन में ही शइ आहे ही कमी आहे क़ुर में अहिड़ा एतिराज़ था कनि फ़िलहाल त आम माण्हू जो ज़हन चकराइजी वञे त मुंहिंजा दोस्तो इहे इस्लाम जे रोशन चेहरे जे मथां इहे गंद विझनि था पिया हिन वक़्तु जेके मज़हबी अॻवान आहिनि आलिम आहिनि पीर आहिनि उन्हनि जे मथां ज़रूरी आहे त इस्लाम जे चेहरे खे साफ़ कनि जेके उहे गंद उछलाइनि था उनखे साफ़ करे माण्हुनि खे ॾेखारनि त हक़ ऐं सच वारो मज़हब इस्लाम हिकिड़ो वरी ॿी ॻाल्हि हींअर मूं ॿुधी त चवनि था त हीउ जेको 2024 जो रमज़ान आहे इहो आख़िरी रमज़ान आहे बसि हाणे जो क़यामत आहे हज़रत आदम खां वठी हिन दौर ताईं 10,000 साल गुज़रिया आहिनि दुनिया में जेतिरे ॿियनि नबीअनि खे 10,000 साल मिलिया असांजे नबीअ खे सिर्फ़ु 1500 साल हाणे क़यामत थींदी सो इहो उन्हनि जो बातिल ख़्यालु आहे
मुंहिंजो ख़्याल इहो आहे त क़यामत जे अचण में अञा हज़ारे साल लॻंदा अञा महबूब जो दीन पकड़बो इमाम महदी ईंदो रूह ज़मीन ते मुस्तफा जो झंडो झूलंदो पूरी काइनात में हिकिड़ो बि काफ़िर हिकिड़ो बि मुनाफ़िक़ हिकिड़ो बि बेदीन बेईमान न बचंदो हर पासे मुंहिंजे दिलबर नबी जो झंडो सम्झो था त इहे फितना जेके उथनि था पिया इन्हनि मुंहिंजे पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हां सभिनी खे मुंहिंजी गुज़ारिश आहे पंहिंजे आलिमनि खां परे न थियो जेके उलमा आहिनि हक़ानी रब्बानी उलमा आहिनि उन्हनि खां परे न थियो उन्हनि जी सोबतुनि में वेहो उन्हनि जूं मजलिसूं ॿुधो टाइम कढो पंहिंजा कम छॾे बि वञी कंहिं साले आलिम जी कचहरी में वेहो ॿी ॻाल्हि इहा त को कामिल मुर्शिद वठो मुर्शिद कामिल हूंदो उन सां निस्बत में माण्हू अची वेंदो बसि बाबा मुंहिंजो पीर कामिल आहे जेको तरीक़ो नज़रियो अक़ीदो मुंहिंजे पीर जो आहे मुंहिंजो बसि उहो दुनिया हिकु पासे थी वञे मूंखे उन्हनि सां का गर्ज़ कोन्हे को मुंहिंजे लाइ मुंहिंजो मुर्शिद रहबर मुंहिंजो कामिल कासी सुभान अल्लाह यक दर बगीर व महकुम बगीर हिकिड़ो दर वटि मज़बूत वटि अक़ीदनि जो तहफ़ुज़ तॾहिं थींदो ईमान जी हिफ़ाज़त तॾहिं थींदी जॾहिं कामिल मुर्शिद हूंदो ऐं मुर्शिद उहो न जेको भक्ति चरसी माली न दीन न सुन्नत न शरीयत न क़ुरान न हदीस उहे पाण ई गुमराह आहिनि से इहे मुर्शिद नथा थी सघनि मुर्शिद जी माना इरशाद करण वारो हक़ ॾेखारण वारो सच जी वाट वठाइण वारो सम्झो था त अहिड़ो कामिल मुर्शिद जंहिंजो हूंदो ऐं उन जी दामन में जंहिंजो हथ हूंदो उन खे कॾहिं बि केरु गुमराह न करे सघंदो सुभान अल्लाह तव्हां सम्झो था ॿ ॻाल्हियूं तव्हांजे लाइ ज़रूरी आहिनि हिकिड़ी ॻाल्हि इहा त आलिमनि जी सोबत में वेहो उन्हनि जे मजलिसुनि में वञो ॿियो कामिल मुर्शिद वठो टियों जेकी अहले हक़ जा किताब आहिनि उहे पढ़ो अहले हक़ जा उलमा ऐं मशाइख जेके अहले सुन्नत जा हक़ानी रब्बानी आलिम आहिनि उन्हनि जा किताब पढ़ो चौथों तव्हां अहिड़े बद मज़हब माण्हुनि जी न ॻाल्हि ॿुधो न उन्हनि जे मजलिस में वञो न उन्हनि जी तक़रीर ॿुधो न उन जे कन लाटार करे उन जी ॻाल्हि ते ध्यानु ॾेई वेही मिसाल नेट ते ओचितो को किल्प अची थी वञे न ॾिसो था त ही मज़हब हक़ जे ख़िलाफ़ ॻाल्हाए त बंदि कयो बसि छो त ज़हर उहो ज़हर वात में पवंदो अंदरि वेंदो उहो पंहिंजो असरु ॾेखारींदो जिस्म में जिगर जेरा बुकियूं आंड्रा मादो उन सभिनी खे डैमेज कंदो ज़हर इहो ज़हर आहे जिस्मानी ज़हर ॿियो वरी दीन ईमान जो रूहानी ज़हर हूंदो आहे उहो वात जे ज़रिए न पवंदो आहे उहो कननि जे ज़रिए पवंदो आहे कंहिंजी बुरी ॻाल्हि ॿुधई न इहो हिकिड़ो ज़हर अंदरि पइजी वियो न ओॾी महिल खणी ध्यानु न ॾे पर अॻिते वञी शैतान अंदरि में उहा ॻाल्हि इहा ॻाल्हि कीअं कयईं इहा ॻाल्हि छो कयईं इहा कीअं हूंदी वरी तजसुस पैदा कंदो शैतान पोइ उन में वरी वधीक खोजना कंदो वरी उन माण्हू खे वरी ॿुधंदो जंहिं इहा ॻाल्हि ॿुधाई इन तरह सां हिकिड़ो फितने जो दर उन जे मथां खुली पवंदो तंहिंजे करे मुंहिंजी तव्हांखे गुज़ारिश इहा आहे त अहिड़े बद अक़ीदा बद मज़हब माण्हुनि जूं ॻाल्हियूं बिल्कुलु न ॿुधंदो जी छा था चओ तव्हां जी मथे हथ खणो बसि इहे 4-5 ॻाल्हियूं तव्हांखे नसीब थियूं इंशा अल्लाह जी थोरी आहे बाक़ी ख़बर न आहे केतिरा सिज बचा हुजनि जेतिरी ज़िंदगी गुज़री आहे बाक़ी भला कंदो इन अहले सुन्नत वारे अक़ीदे ते जीअंदासीं इन अक़ीदे ते चल मौत इंशाअल्लाह पर तव्हां पंहिंजे बच्चनि खे बि इन रस्ते ते लाहे वञो उन्हनि जी बि ज़िमेदारी आहे तव्हांजे मथां तव्हांजो औलाद तव्हांजा पुट पोटा ॾोहिटा तव्हांजो घराणो तव्हांजो ईंदड़ नसुल उन्हनि खे बि इन रस्ते ते लाहे वञो उन्हनि खे बि इहा ज़हन में ॻाल्हि विझी वञो तव्हांजो अक़ीदो अहले सुन्नत वारो पंहिंजे घर में अहले सुन्नत जा किताब वठी रखो
तव्हांजा पुट तव्हांजा पोटा तव्हांजो ईंदड़ नस्लूं उहे ॾिसंदा त मुंहिंजे बाबे जो अक़ीदो ही हुयो, मुंहिंजो बाबो हिन रस्ते जो पैरोकार हुयो। सम्झो था, असांजो जेको अहले सुन्नत वारो रस्तो आहे, यकीन ॼाणो हक़ वारो सच वारो रस्तो अहले सुन्नत वारो। जेकी 72 फिरका साईं फरमाए 73 फिरका थींदा न, उन्हनि मज़ा ॿिया सभु गुमराह आहिनि। हक़ ऐं सच वारो रस्तो ऐं तरीक़ो अहले सुन्नत वारो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असांजो ईमान आहे त असांजो अल्लाह वहदहु ला शरीक आहे, अल्लाह जो को बि शरीक न आहे। उहो पंहिंजी ज़ात में सिफ़ात में उनजो को बि मट शानी शरीक न आहे। उहो अल्लाह ताला वहदहु ला शरीक आहे। असांजो ईमान आहे त मदीने वारो साईं पंहिंजे शान में बेमिसल बेमिसाल आहे, ख़त्म नबूवत जो ताजदार आहे। हुज़ूर जी सूरत सीरत इख़लाक़ आदतूं सभु बेमिसाल आहिनि। क़ुरान अल्लाह जो नाज़िल थियल किताब आहे। इहो पाक कलाम कामिल अकमल मुकम्मिल किताब आहे, जंहिंजे हिफ़ाज़त जो ज़िम्मेदार अल्लाह पाण आहे। ज़िम्मो खणी छॾियो आहे नज़ल ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। असां क़ुरान खे नाज़िल कयो आहे, इन जी हिफ़ाज़त करण वारा बि असीं आहियूं, पर तो मां ज़िम्मेदार आहियां। सुभान अल्लाह। मिसाल नालो छा अथई? अब्दुल समद। अब्दुल समद खे मां त चवां त बाबा तुंहिंजो ज़िम्मेदार मां आहियां। सुभान अल्लाह। तूं बसि मुंहिंजे दरगाह ते वेठो हुज, मां तुंहिंजो ज़िम्मेदार आहियां। सुभाणे को अचे हिन जो जेको आर जे लिखियल आहे न, इहो स्टीकरनि जो पटे वञे त ज़िम्मो मुंहिंजो आहे, छो त मां हिन जो ज़िम्मो खणी चुको हुउसि न। हिन जी करे टोपी लाहे वञे, मां हुनखे छॾींदुसि, भई मुंहिंजे ज़िम्मे में आहे, तूं हिन जी कीअं थो टोपी लाई। पर हिकिड़ो माण्हू चवे थो त बाबा हिन अब्दुल समद जी टोपी फुरे विया, कपिड़ा फुरे विया, तंहिंजो मक़सदु आहे त मूं हिफ़ाज़त कोन कई, मूं पंहिंजो ज़िम्मो जेको खयो हो सो कोन निभायो। या मुंहिंजी कमी आहे, मुंहिंजी कमज़ोरी आहे, जो मूं जंहिंजो ज़िम्मो कयो उनखे मां संभाले न सघियुसि। छा अल्लाह ताला ज़िम्मो खणे क़ुरान जो ऐं वरी का बकरी अचे उन क़ुरान खे खाई वञे? छा अल्लाह ताला पंहिंजे ज़िम्मे खां गाफ़िल हुयो? फलाणे असां बि हीअ आयत लिकाए छॾी, फलाणे हीअ लिकाए छॾी। ओ जाहिल, ओ ॾिठ, ओ गाफ़िल, तूं गुमराह आहीं जेको तूं क़ुरान जे खोट जो ऐलान तो करी पियो। तूं खोटो ही, क़ुरान मुकम्मिल आहे, क़ुरान में खोटो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हुज़ूर जा अहल बैत अतार सब शान वारा, सब इज्जत अज़मत वारा। हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ पहिरियों खलीफ़ो, ॿियो नंबर खलीफ़ो हज़रत सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु, टियों नंबर खलीफ़ो हज़रत सैयदना उस्मान गनी, चौथों नंबर खलीफ़ो हज़रत मौला अली शेर जली हैदर करार, पंजों नंबर खलीफ़ो हज़रत सैयदना इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु। ऐं हुज़ूर जा बच्चा हसनैन करीमैन, ये जन्नत जे जवाननि जा सरदार। ऐं हुज़ूर जी न्याणी सैयदतुन निसाइल आलमीन फातिमतुज़ ज़हरा, बेऐब बेख़ता पाक दामन मुझे नबी जी न्याणी। चार न्याणियूं, घणियूं न्याणियूं? चार न्याणियूं, चारई इज्जत वारियूं, चारई अज़मत वारियूं। ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा टे पुट आहिनि, उहे साईं जा पुट इज्जत वारा अज़मत वारा। मुंहिंजे मदीने वारे साईं जो बाबो हज़रत सैयदना अब्दुल्ला, हुज़ूर जी अम्मा साईं पाक दामन बीबी आमना, हुज़ूर जा वालिदैन करीमैन अल्लाह जा नवाज़िल वली बरगुज़ीदा करामत वारा रब जा प्यारा। जेको चए थो उहे मुस्लमान न हुया, इहो पंहिंजे इस्लाम जो वञी ख़ैर मञाए, इहो वञी पंहिंजो ईमान वरी नए सिर कलमो पढ़े। मुंहिंजे मुस्तफ़ा जा अबाणा ईमान वारा, ईमान वारा, ईकान वारा, इस्लाम वारा, शान वारा, इज्जत वारा, अज़मत वारा, अल्लाह जा प्यारा। हज़रत अब्दुल्ला साईं जो बाबो साईं हीअं वैरान ज़मीन ते पैर रखे त वैरान धरती आबाद थी वञे। सुकल वण ते हज़रत अब्दुल्ला हथ रखे त हज़रत अब्दुल्ला जे हथ सां उहो वण साओ थी वञे।
सदीदास मिसबाहुल हरम यानी हरम जो चराग साईं जो चेहरो रात जे वक्त में हज़रत अब्दुल्ला चे त ऊंदा ही रात रोशन थी हुजूर जी अम्मा आमिना साईं पत्थर ते पैर रखे तो माखी मक्खण वांगुरु सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुएं वञे त कुएं जो पानी जेको 100-200 फुट हेठ वो पगुन का मथे सरी जे अमड़ के का तकलीफ सुभान अल्लाह सुभान हुजूर जी विलादत थे तो मक्के में वही मुल्क शाम जो मारियो अम्मा साण पर अखियुनि सां पई सुभान अल्लाह हुजूर पेट में आया पहिरीं रात पहिरें महीने में हज़रत आदम आयो आमना तो के मुबारक दई जो तुझे पेट में इमामुल अंबिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये महीने में शीस अलैहिस्सलाम आयो आमना मुबारक दई पैगंबर अल्लाह जा नबी आमना के मुबारक दे सुभान अल्लाह हज़रत मूसा कलीमुल्लाह आयो हज़रत ईसा रूहुल्लाह आयो आमना मुबारक दई जो तो मोहम्मद मीर अचे सुभान अल्लाह सुभान अल्लाह समझो था जेके हुजूर जे पाण जे शान जा इनकारी चौथी ये गुमराह है असां जो इन्हनि सां को वास्तो कोन्हे मदीने वारे साईं जो घराणो शान सुभान अल्लाह और बैत शान वारा हुजूर जो सब घर वारियूं शान वारियूं मुस्तफा जा बच्चा शान वारा हुजूर जा जेकी इमाम आहिनि ॿारहं इमाम आहिनि बशमूल हज़रत इमाम महदी जे ये सब इज्जत वारा अज़मत वारा ऊंचे मकाम वारा पंज तन पाक शान वारा पंज यार शान वारा मुस्तफा करीम जो शहर बेमिसाल मुस्तफा जो ज़मानो बेमिसाल हुजूर जो घर बेमिसाल हुजूर जो दर बेमिसाल सुभान अल्लाह सुभान अल्लाह हुजूर जे उम्मत जा जेकी वली आहिनि उहे सभु वली शान वारा कलंदर शान वारो चौभिटाई शान वारो सुभान अल्लाह सभिनी पीरनि जो पीर बगदाद वारो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह समझो था इन्हनि ॻाल्हियुनि जे मथां असांजो ईमान आहे असांजो अक़ीदो आहे ऐं इन अक़ीदे ते असांखे क़ाइम दाइम रहणो आहे क़बूल आहे क़बूल आहे ॾिसो इमाम देलमी रिवायत आंदी हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु खां इज़ा अराद अल्लाह बिरजुलिन मिन उम्मती खैरन अलका हुब्ब असहाबी फी क़ल्बिही अल्लाह ताला जे माण्हू सां भलाई जो इरादो कंदो आहे उन जे दिल में मुंहिंजे असहाबनि जो प्यार विझी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तव्हां ॾिसणु चाहींदो भलो माण्हू केरु आहे ॾिसो जंहिंजे दिल में असहाबनि सां प्यार आहे सम्झो इहो भलो सुभान अल्लाह ऐं साईं फरमाईंदा अल्लाह अल्लाह फी असहाबी ला तत्तखिज़ूहुम गरदन बअदी फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम साईं फरमाईनि था त मुंहिंजे सहाबनि जे बारे में अल्लाह खां डिॼिजो अल्लाह जो ख़ौफ़ रखिजो मुखां बाद में मुंहिंजे सहाबनि खे तनक़ीद जो निशानो न बणाइजो मुंहिंजे सहाबनि घटि वधि न ॻाल्हाइजो फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम जे असहाबनि सां मोहबत रखी उन मूं मोहम्मद जी मोहबत जे करे मुंहिंजे यारनि सां मोहबत रखी सुभान अल्लाह यानी असहाबनि सां प्यार हुजूर सां प्यार वमन अबगदहुम फबिबुग़दी अबगदहुम जेको मुंहिंजे असहाबनि सां बुग़्ज़ थो रखे उन जो मूं मोहम्मद सां बुग़्ज़ आहे तॾहिं त मुंहिंजे यारनि सां बुग़्ज़ थो रखे वमन आज़ाहुम फ़क़द आज़ानी जे मुंहिंजे असहाबनि खे ईज़ा पहुचायो उन मूं मोहम्मद खे ईज़ा पहुचायो वमन आज़ानी फ़क़द आज़ल्लाह जे अल्लाह खे ईज़ा जे मूंखे ईज़ा पहुचायो उन ॼणो अल्लाह खे ईज़ा पहुचायो वमन आज़ल्लाह यूशिकु अन यअख़ुज़हु जेको अल्लाह खे ईज़ाईंदो जल्द अल्लाह उन जी पकड़ कंदो जल्द उनखे अज़ाब में विझंदो तंहिंजे करे मुंहिंजे असहाबनि सां तव्हां प्यार रखो मुंहिंजे असहाबनि सां मोहबत रखो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान ऐं साईं फरमाइनि था वमन लम यहफ़िज़नी फी असहाबी लम यरिद अलैयल हौज़ वलम यरनी
जेको मुंहिंजे असाबनि सां बुग़्ज़ थो रखे उहो हौज़े कौसर ते मूं वटि न मिलंदो, मुंहिंजी ज़ियारत बि उनखे न थींदी, न उनखे कौसर जो प्यालो मिलंदो। कौसर जो प्यालो उनखे मदीने वारो पंहिंजे हथनि सां पियारींदो जेको हुज़ूर जे असाबनि सां प्यार। सुभान अल्लाह। के कौसर खपे? सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हिकिड़े ॾींहुं मदीने वारा साईं वेठा हुजनि, ये हदीस आहे सही बुखारी में, सही मुस्लिम में। हजरत अमीर बिन आस रज़ियल्लाहु तआला अन्हु तो रिवायत करे त मदीने वारे साईं खां हिकिड़े माण्हू पुछो त अय्युन्नास अहब्बु इलैक या रसूलल्लाह, सोना नबी ॿुधायो तव्हांखे सभिनी माण्हुनि मां वधीक वणे केरु थो? सुभान अल्लाह। सभिनी माण्हुनि मां तव्हांखे वधीक प्यारो केरु आहे? काल आयशा। सुभान साईं फरमाता मुंहिंजी आयशा मूंखे सभिनी खां सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। फकुल्त मिनर रिजाल। असां बि चयो, मूं चयो मां औरतुनि जी ॻाल्हि नथो पुछां, मां पुछां थो मर्दनि मां तव्हांखे केरु वधीक वणे थो? काल अबूहा। साईं फरमाता आयशा जो बाबू। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हाय हाय हाय। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। वरी पुछे सुम्म मन या रसूल अल्लाह, भला अबू बकर खां पोइ तव्हांखे केरु थो वणे? काल उमर इब्नुल ख़त्ताब। सुभान अल्लाह। अबू बकर पहिरियों नंबर वणे थो, उन खां पोइ मूंखे वणे थो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मूंखे उमर सुहिणो वणे थो। वाह वाह वाह। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्त साईं जन जंहिंसां प्यार रखनि, मदीने वारो साईं जंहिंसां मोहबत रखे, ऐं साईं फरमाइनि था हुब्बु अबी बकरिन व शुक्रुहु वाजिबुन अला कुल्लि उम्मती। अबू बकर जी मोहबत, अबू बकर सां प्यार मुंहिंजे हर उम्मती जे मथां फर्ज़ आहे। सुभान अल्लाह। सुभान हर उम्मती खे मां फर्ज़ थो कयां त मुंहिंजे अबू बकर सां प्यार रखो, उनजो शुक्रियो अदा कयो, अबू बकर सां मोहब्बत रखो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजे आका मुंहिंजे सोणे नबी मदीने वारे में फरमायो, जेॾी महिल हुजूर जन दुआ पिया घुरनि, अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम बि उमर इब्नुल ख़त्ताब। ए मुंहिंजा मौला मुझे उमर के मुसलमान बणाए, इस्लाम के इज्जत दे उमर जे ज़रिए। हुजूर जन दुआ घुरी ऐं ॿिए ॾींहं ते हज़रत उमर आयो, कलमो पढ़ी मुसलमान। जेॾी महिल इस्लाम आंदो न हज़रत उमर साईं त नज़ल जिब्रील फ़क़ाल या रसूल अल्लाह लक़द इस्तबशर अहलुस समाए बिइस्लाम उमर। या रसूल अल्लाह जी दुनिया में तुंहिंजे असाबनि ख़ुशी कई आहे उमर जे इस्लाम आणण ते, जीअं सभु मदीने वारा मके वारा ख़ुशि थिया आहिनि, इहे आसमान जा मलाइक बि उमर जे मुसलमान थियण ते ख़ुशि थिया। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। वाह वाह सुहिणा उमर तुंहिंजो शाह। वरी साईं फरमाइनि था हर नबी जो जन्नत में को न को रफ़ीक हूंदो, हर नबी सां जन्नत में को न को साथी हूंदो। तव्हांखे ख़बर आहे त जन्नत में मुंहिंजो साथी केरु हूंदो? साहबनि जो ॿुधायो, उस्मान इब्न अफ़्फ़ान। उस्मान जन्नत में मुंहिंजो साथी हूंदो। सुभान अल्लाह। सुभान। वरी साईं फरमायो अलीयुन मिन्नी बिमंज़लत रअसी मिन बदनी। अली मुझे नज़दीक ईअं आहे जीअं मुंहिंजे जिस्म में मुंहिंजो सिर आहे, मुंहिंजे बदन में मुंहिंजो सिर जीअं आहे, ईअं मुंहिंजो अली बि मूंखे ईअं प्यारो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। पुट थोरो तवजो कयो। सुभान अल्लाह। माण्हू जो सॼो दारोमदार सिर ते, सिर 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 न हुजे त साईं फरमाइनि था त मुंहिंजो अली मुंहिंजे लाइ ईअं आहे जीअं मुंहिंजे जिस्म ते मुंहिंजो सिर। सुभान अल्लाह। सुभान
कर सको ऐसा ही करीमन फरमायो अरबातुन ला यजतमिउ हुब्बुहुम फी कल्बि मुनाफिकिन वला युहिब्बुहुम इल्ला मोमिन। 4 माण्हू इन जंजी मोहब्बत सिर्फ मोमिन जे दिल में ईंदी आहे। सुभान अल्लाह। ऐं मुनाफिक माण्हू जे दिल में चैन जी मोहब्बत गॾिजी न सघंदी। चैन ॼणनि जी मोहब्बत हिकिड़ी दिल में गॾु थिए त इहो मोमिन। ऐं जंहिंजे दिल में चैन जी मोहब्बत गॾिजी न सघे इहो मुनाफिक आहे। इहो चओ चला इहो मुनाफिक आहे। 4 कहिड़ा साईं फरमाइनि था उहे 4 अथव अबू बकरिन व उमर व उस्मान व अली। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जंहिंजो इन चैनी सां प्यार आहे इहो कहिड़ा मोमिन। हिकिड़े सां प्यार 3 सां बुग़्ज़ भला जी हिकिड़ो भेरो वरी चओ इहो सिक सीने में रखो प्यार महबूब जे चैनी यार सुभान अल्लाह। सिक सीने में रखो प्यार महबूब जे हड़नी यार सिक प्यार हुयो साईं सां गॾु वार अंदर सुभान वो आशिक सुनो सिद्दीक़ सुभान अल्लाह। अॼु ताईं बि गॾु मज़ार अंदर अॼु ताईं बि मज़ार जंहिंखे ताक़ नबीअ जे निज़ारनि जी सीने में रखो प्यार में जी। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। महबूब जे हड़नी जंहिंजो जग में आहे मशहूर सुभान अल्लाह। जंहिंजे मालिक जो हुयो ख़ास सुभान अल्लाह। मीर उमर आदिल सुभान अल्लाह। मीर उमर आदिल सुभान अल्लाह। ओ लधी सार जही बेसहार सीने में रखो प्यार जी। जेको इल्म जो बहर हुयो उस्मान सखा जो पैकर हो बिन नूरन वारो रहबर हो बच्चे के 30 सिपार सुभान अल्लाह। अल्लाह जो शेर आहे हैदर सुभान अल्लाह। जंहिं कोट किरायो हो खैबर खातून जन्नत जो वारिस मनी बैयत जंहिं यारनि जी सीने में रखो। साईं फरमाया त मन कुंत मौला फहाज़ा अलीयुल मौला। जंहिंजो मौला मां मोहम्मद आहियां उनजो मौला उनजो मौला अली मौला। उन्हीअ जा साग सभु सवला चवे जेको अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला। अली जी याद में रहंदे सदा मोमिन सुखियो हूंदे ते कर देश तजी ॻोल्हा अली मौला अली मौला। अली सां इश्क ऐं उल्फत मोमिन जी निशानी आहे उहो ॾिसंदो न के झोला चवे अली मौला अली मौला। अली सां बोज़ जे बि रखियो सो काफ़र या मुनाफ़िक़ हुआ उन्हीअ लाइ बाहि जा शोला चोली मौला अली मौला अली मौला अली
संदन दुश्मन जले गोला अली अली मौला अली मौला सुभान अल्लाह सिंजल सुभान अल्लाह। यारे इना की दी मौत नसीब फरमाए मरऊं त मदीने वाले साईं जो मुखड़ो निगाह में कलमे जो विरद ज़बान ते हुजे मदीने वाले साईं जो दीदार करने अल्लाहु अकबर अल्लाह अल्लाह